क्रिकेट रांदि सिंध जे रूह में रचियल रांदि आहे ऐं तारीख़ जा वर्क उथलाए जॾहिं ॾिसिजे थो त हिकु अधु ॾहाके जी ॻाल्हि न आहे, पर विरहाङे खां अॻु बि सिंध अंदरि क्रिकेट जो शौक़ु हो ऐं सिंध जा नौजवान क्रिकेट कुॾंदा हुआ। The world may be small, but it's not snowing everywhere. So give me Karachi, where the Australian cricket tourists are playing the Sindh team. Phew, it's hot here, batting or fielding. Take off a sun helmet and it may mean sunstroke. The sun blazes down, the light shimmers and dazzles, and the leisurely game of cricket's just right. But perhaps the crowd has the best of it. It's really too hot to go running about. विरहाङे खां पोइ 70 साल गुज़री विया, पर को बि सिंधी रांदीगर क़ौमी टीम जो हिसो न बणिजी सघियो। जॾहिं त विरहाङे खां अॻु वारी तारीख़ ॿुधाए थी त 1932 धारे गॾियल हिंदुस्तान जी जंहिं क्रिकेट टीम बर्तानिया जो दौरो कयो हो, उन में 2 सिंधी रांदीगर ग़ुलाम मोहम्मद लासी ऐं जे नाऊमल गॾियल हिंदुस्तान जी टीम जो हिसो हुआ। 1930 वारे ॾहाके खां 2017 ताईं तारीख़ जे इन विच वारे दौर में अनिल दिलपत ऐं आफ्ताब बलोच जो नालो नज़र अचे थो, पर उन खां सवाइ कंहिं बि सिंधी रांदीगर जो ॾस पतो क़ौमी क्रिकेट टीम में नज़र नथो अचे। चयो वञे थो त 1922 में सिंध क्रिकेट क्लब एसोसिएशन जो बुनियादु विधो वियो। 1925 में सिंधी राजधानी कराची में यंग मुस्लिम स्पोर्ट्स एसोसिएशन जो बुनियादु पियो, जॾहिं त 1964 में कराची क्रिकेट एसोसिएशन जो बुनियादु पियो। गॾियल हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ केतिरा ई नाला लिटिल मास्टर हनीफ़ मोहम्मद, सादिक मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद, शोएब मोहम्मद, आसिफ इकबाल, जावेद मियांदाद, ज़हीर अब्बास, तौसीफ़ अहमद, इकबाल कासिम, सिकंदर बख्त, सईद अनवर, वसीम बारी, कासिम उमर, फैसल इकबाल ऐं सरफराज़ अहमद समेत केतिरा ई रांदीगर सिंध जी राजधानी कराची मां क़ौमी टीम जो हिसो बणिया। जन मां भाउर बि खेॾिया त साॻे वक़्तु पोटा, पुट ऐं भाणेजा बि क़ौमी टीम जो हिसो थिया, पर बदकिस्मती सां हिकु बि सिंधी रांदीगर क़ौमी टीम जो हिसो थी न सघियो। वेझड़ वारी तारीख़ ॿुधाए थी त को सिंधी रांदीगर अॻूणे कप्तान इमरान ख़ान जी क्रिकेट ते हुकुमरानी करे टीम जो हिसो न बणिजी सघियो। कंहिं क्रिकेटर खे बास्त अली जी बेनज़री परे कयो। मतिलबु त अहिड़ा केतिरा ई रांदीगर साम्हूं आया जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां चूंडिजी त आया, पर खेनि लाहौर या इस्लामाबाद मां खेनि वापसि कयो वियो। जीअं हिन वक़्तु अंडर 19 जे चूंड रांदीगरनि जेके एशिया कप अंडर 19 में रवाना थियणा हुआ, तन मां टॉप 10 अंडर 19 बालरनि मां दादू जे नादिर अली ऐं आमिर अली खे ॿाहिरि कयो वियो, या PSL कुॾाइण लाइ दादू जे ज़ाहिद महमूद ऐं शिकारपुर जे आसिफ बाबर खोसो खे शामिल न पियो कयो वञे। जेतोणीकि रांदीगरनि वारी फ़हिरिस्त मां सिंधी ॻाल्हाईंदड़ हिननि रांदीगरनि जा नाला बि 2 भेरा PSL रांदीगरनि में शामिल कया विया, पर खेनि कुॾण या कुॾाइण जो मौक़ो न ॾिनो वियो। ऐं अहिड़ीअ रीति सिंध जे नौजवाननि अंदरि मायूसी वधंदी रही, जेका अञा सूदो जारी आहे। आख़िरकार सिंध जा रांदीगर क़ौमी टीम खां ॿाहिरि छो आहिनि? पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सिंधी रांदीगरनि जी क़ौमी टीम में दाख़िला ते अण ऐलानियल पाबंदी मढ़ी आहे, या असांजा रांदीगर बैन अल-अक़वामी सतह ते खेॾण जी अहलियत नथा रखनि? असांजी क्रिकेट रीजन्स जा उहिदेदार छा PCB वटि सिंध जे रांदीगरनि खे नज़रअंदाज़ करण वारो केस रखनि बि था या कोन? रीजन्स जा उहिदेदार ज़िम्मेवार आहिनि या PCB अकेलो ज़िम्मेवार आहे? इन्हनि सवालनि जा जवाब जेकॾहिं ॻोल्हजनि त उन्हनि जा जवाब कुझु हिन रीति नज़र अचनि था। सिंध अंदरि राजधानी कराची खां सवाइ हैदराबाद ऐं लाड़काणो रीजन क्रिकेटरनि जी भलाई लाइ कमु करे रहिया आहिनि, पर उन्हनि टिनी रीजननि मां सिंधी ॻाल्हाईंदड़ को बि रांदीगर मथे अची न सघियो आहे। जॾहिं ॻाल्हि हैदराबाद रीजन जी कजे थी त हैदराबाद रीजन अंदरि सिंधी ॻाल्हाईंदड़ रांदीगरनि जे हक़ में कमु घटि कयो वञे थो ऐं सियासत वधीक हली रही आहे। इन सियासत जे आधार ते हैदराबाद रीजन मां मीर हैदर अली टालपुर ऐं उनखां पोइ मीर सुलेमान टालपुर वेझड़ वारी तारीख़ में हैदराबाद रीजन ते पंहिंजे नाले जी मोहर हयो वेठा आहिनि। साणनि गॾु मददगार थी रांदि कुॾाइण जो घटि पर सियासी रांदीगर अब्दुल हुसैन शाह शिकारपुरी साणनि बांह ॿेली आहे। अब्दुल हुसैन शाह जा मुख़ालिफ़ मथि इल्ज़ामनि जा अंबार लॻाईंदे नज़र अचनि था। चयो वञे थो त हैदराबाद रीजन में सिलेक्शन वारे मामले ते मोहर अब्दुल हुसैन शाह जी हुजे थी, पर अकेडमी लॻाइण, रांदीगरनि खे बहितर कोच मुहैया करण बाबति संदनि पारां कुझु बि न कयो वियो आहे। जेतोणीकि हैदराबाद रीजन मां मीर हैदर अली टालपुर पारां पंहिंजी ज़मीन ते रांदीगरनि लाइ ग्राउंड बि ॾिनो वियो आहे, पर पंहिंजे वक़्त में PCB गवर्निंग बॉडी जे मेंबर हुजण वारनि ॾिहाड़नि में बि संदसि पारां सिंधी ॻाल्हाईंदड़ रांदीगरनि लाइ को बि जाखोड़ी किरदारु अदा न कयो वियो।
ऐं हैदराबाद रीजन लाड़काणे रीजन जे ऐलान खां अॻु जीअं त सिंध जे कराची सवाइ हड़नी ज़िलनि जो रीजन हो, तंहिं करे तॾोके हैदराबाद रीजन जो हिसो रहंदड़ ऐं हाणोके लाड़काणे रीजन जी सरवाणी कंदड़ ॿुधाइनि था त असुल में लाड़काणे रीजन खे वजूद राइण में अब्दुल हुसैन शाह शिकारपुरी, परवेज़ चांडियो, आगा जावेद, उस्ताद सुलेमान मीराणी ऐं ॿियनि गॾिजी सिंध जे उतरे ज़िलनि जी सहूलतुनि लाइ नओं रीजन जोड़ण लाइ PCB वटि पंहिंजो केस रखियो, जेको PCB पारां क़बूलियो वियो। जिथे इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी उते ज़रिया इहा ॻाल्हि बि लिक छप में कंदे नज़र अचनि था त असुल कहाणी इहा न पर हीअ हुई त दादू जीअं त हैदराबाद रीजन में पंहिंजा रांदीगर उॾाइण लाइ परवेज़ चांडियो सीज़न जा अढ़ाई महीना ऐं महीननि जा कुलेई ॾींहं पियो हैदराबाद रीजन जे उहिदेदारनि सां तकरार कंदो हो ऐं हैदराबाद रीजन जे सरवाणनि जे फ़ैसिलनि ॾाढो जाइज़ ऐं नाजाइज़ भित बणियो बीठो रहंदो हो। तंहिं करे हैदराबाद रीजन मां संदसि बेदख़ली ऐं नए रीजन में दाख़िला हैदराबाद लाइ लाभाइती हुई, जंहिं करे लाड़काणे रीजन जो मुतालबो कयो वियो। हिकु ॿी राय इहा बि साम्हूं अचे थी त असुल रीजन जोड़ाइण पुठियां अब्दुल हुसैन शाह शिकारपुरी पारां सॼी रांदि रचाई वई हुई ऐं हैदराबाद खां पोइ लाड़काणे रीजन ते हुकुमरानी करण जा संदसि ख्वाब हुआ। उन्हनि ख्वाबनि जी साबिया लाइ क्रिकेट जे सियासी खेॾाड़ी अब्दुल हुसैन शाह शिकारपुरी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी मर्ज़ी ऐं मंशा सां PCB चेयरमैन तौरु भर्ती थियल ज़का अशरफ वटि लाड़काणे रीजन जो प्लान रखियो। हुन रीजन जी मंज़ूरी पंहिंजे ॾिनल चेयरमैन जे नाले रफ़ीक बुगियो सां मशरूत कई, जंहिं बाद इहो पिणु चयो वञे थो त सियासी खेॾाड़ी हुसैन शाह ज़का अशरफ जी उहा शर्त मञण लाइ जनरल मैनेजर पाण खे बणाइण जो शर्त रखियो, जंहिं बाद मुल्की सतह ते अब्दुल हुसैन शाह खे डोमेस्टिक क्रिकेट में जनरल मैनेजर बणायो वियो ऐं शिकारपुर खां पोइ हैदराबाद ऐं नई मंज़ूरी बाद लाहौर में वञी अब्दुल हुसैन शाह शिकारपुरी वाहिरो कयो। इन विच में तकरार शुरू थिया। हिकु पासे दादू जो परवेज़ चांडियो ऐं सखर जो आगा जावेद लाड़काणे रीजन ते हुकुमरानी लाइ डोड़ंदा ऐं विखूं वधाईंदा रहिया। ॿिए पासे हुसैन शाह जी उतरे ज़िलनि में हिक ई दौरे बिना मुक़ाबिले रफ़ीक बुगियो खे कामयाबु करायो ऐं संदसि मुख़ालिफ़नि पारां अब्दुल हुसैन शाह खां अॻुवाट ई लाड़काणे जे पहिरें सरवाण खे अजरकूं पारायूं वयूं ऐं ॿ नाला सखर मां आगा जावेद ऐं दादू मां परवेज़ चांडियो रफ़ीक बुगियो जा राइट ऐं लेफ्ट हैंड बणिजी विया। अहिड़े नमूने हिननि ऑर्गेनाइज़रनि जा बि कम थी विया त अब्दुल हुसैन शाह बि नौकिरी लॻी वियो। बाक़ी रहिया सिंध जा रांदीगर से पाण खेॾाइण लाइ परेशान या मैनेजर थी ॾोकड़ हज़म करण लाइ सरगर्म रहिया। ईअं कमु थींदो रहियो ऐं ईअं कमु हिन वक़्त ताईं थी रहियो आहे। इन विच में ज़रदारी साहब पारां PCB चेयरमैन बणायल ज़का अशरफ गड़ी ख़ुदा बख़्श में हिकु ग्राउंड बि ॾिनो, पर पीपल्स पार्टी जे गुज़िरियल दौर में हिकु बि सिंधी रांदीगर न क़ौमी टीम जो हिसो थियो ऐं न ई कंहिं क़ौमी क्रिकेटर जी सरबराही में का हैदराबाद तोड़े लाड़काणे रीजन में मुस्तक़िल बुनियादनि ते अकेडमी खोली वई या का कोचिंग कैंप हलाई वई। लाड़काणे रीजन में रफ़ीक बुगियो मुदो पूरो कयो त अब्दुल हुसैन शाह खे बि लाहौर मां वापसि हैदराबाद रवानो कयो वियो ऐं पोइ वरी सियासत थियणु शुरू थी, वरी वागूं वठण जी तयारी थी, वरी मुफ़ाद माणण लाइ हिक ॿिए जी मुख़ालफ़त थियणु लॻी। हिकु पासे परवेज़ चांडियो ऐं संदसि साथी मैदान ते आया त ॿिए पासे कुझु पुराणनि साथियुनि ऐं कुझु सेवण जे नवनि साथियुनि खे अब्दुल हुसैन शाह साणु खयो। डॉक्टर सतार राहेपुट ज़रिए परवेज़ चांडियो खां दादू जी हुकुमरानी खसी वई। अब्दुल हुसैन शाह उते त कामयाबु वियो, पर लाड़काणे रीजन जे नए सरबराह वारी चूंड में हिकु नए नाले लाला तनवीर खे आंदो वियो। अब्दुल हुसैन शाह कैंप मां लाला तनवीर लाइ चयो वियो त संदन मालिकी क़ौमी असेंबली मां मुख़ालिफ़ धुर जो अॻवान सैयद खुर्शीद शाह करे रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जी आला क़यादत संदसि हक़ में आहे। इन खां सवाइ मुख़ालिफ़ धुर ते वोट ख़रीदण जा बि इल्ज़ाम लॻंदा रहिया, पर नतीजो अहिड़ो त वणंदड़ आयो जेको क्रिकेटरनि जे वहम गुमान में न हो। वोटर खजी वञण जे ख़ौफ़ ऐं लाड़काणे रीजन जी चूंड तारीख़ तब्दील कराइण लाइ अब्दुल हुसैन शाह पंहिंजा वोटर सेवण में थम कराया ऐं आगा जावेद ऐं परवेज़ चांडियो ऐं संदसि साथी वञी लाहौर पहुता, जंहिं बाद खेनि लाड़काणे रीजन जी सरबराही ॾिनी वई। इन समूरी सियासत में सिंध जा क्रिकेटर पीड़बा रहिया। संदन रांदि सियासी रांदि जे वर चढ़ंदी रही ऐं हड़ई चङा मुड़ुस चंग मुड़सी ते वधीक ऐं क्रिकेटरनि जी भलाई लाइ घटि जाखोड़ कंदा रहिया। इन विच में सिंध अंदरि को बि ग्राउंड कोन तामीर थियो ऐं जेको हिकिड़ो ॿिकुड़ तामीर थिया तन ते कमु कोन थियो, पर उन बावजूदि कुझु रांदीगर शिकारपुर मां आसिफ बाबर खोसो ऐं ज़ाहिद महमूद दादू मां नादर अली ऐं आमिर अली मथे उभरी आया, पर असांजे रीजन जे उहिदेदारनि पारां को बि संदन केस PCB वटि न रखियो वियो आहे। अफराज़ खोसो जी तारीफ़ वसीम अकरम बि कई
पर खेसि क़ौमी क्रिकेट कोचिंग कैंप ताईं बि न पहुचायो वियो। एतिरो ई न पर कश्मीर ज़िले सां तालुक़ु रखंदड़ अफराज़ खोसे जे ज़िले खे त लाड़काणे रीजन में प्लेइंग राइट्स बि न मिली सघिया। सिंध जे ॿिए भलोड़ रांदीगर रियाज़ मीराणी ऐं सिंध जे रांदियुनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख़्श महर जे ज़िले घोटकी खे बि प्लेइंग राइट्स न मिली सघिया। असां सम्झूं था त सिंध जे रांदीगरनि खे PCB न पई पहुचाए, इहो अधु सचु आहे ऐं पूरो सचु इहो आहे त सिंध जे रांदीगरनि खे ग्राउंड फराहम करण लाइ उहिदेदारनि जो PCB ॾाढो मज़बूत केस न रखण बि सिंधी रांदीगरनि खे कुंडाए थो करे थो। क़ौमी क्रिकेटरनि जी सिख्या हेठि अकेडमी न हलाइण बि हैदराबाद तोड़े लाड़काणे रीजन जे उहिदेदारनि जी नाकामी खे ज़ाहिर करे थो ऐं हिन वक़्तु हैदराबाद तोड़े लाड़काणे रीजन खां फर्स्ट क्लास क्रिकेट जो स्टेटस वापसि वठण बि उहिदेदारनि जी नाकामी सम्झूं था। साॻे वक़्तु PCB सां बि इहा शिकायत करियूं था त बराबरि सिंध मां 150 रांदीगर क़ौमी टीम में खेॾण जहिड़ा ज़रूरु न हूंदा, पर जेके कुझु नाला आहिनि तन ते PCB पारां ध्यानु न ॾियण बि नाइंसाफ़ी आहे ऐं इन इंसाफ़ जी हासिलात लाइ 70 सालनि जी तारीख़ में पहिरियों भेरो सिंध TV नेटवर्क पारां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॾांहुं सिंध काबीना ज़रिए ध्यानु छिकाइण जी कोशिशि कई वई आहे, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त रांदीगर असांजा बिल्कुलु टैलेंटेड आहिनि, उन्हनि खे मौक़ो एतिरो न मिलियो आहे। कोशिशि इहा ई आहे, मोहम्मद बख़्श महर साहिबु तमामु घणी कोशिशि करे थो, असां क्रिकेट खे बि काफ़ी प्रमोट कयूं था ऐं रांदीगरनि में टैलेंट हूंदो त इंशाअल्लाह ताला अॻिते ईंदा। मूंखे इहा ई आहे त उहे कोशिशि पंहिंजी जारी रखनि, महिनत कनि, इंशाअल्लाह ताला महिनत जो सिलो ज़रूरु मिलंदो आहे। इहा ॻाल्हि न आहे, पंहिंजी महिनत करणी पवंदी, इहो त पंहिंजी महिनत करणी पवंदी। PSL या को मैच खेॾण में हिमत न हारनि ऐं महिनत कंदा, इंशाअल्लाह ताला हुनजो सिलो मिलंदो। मतिलबु बिल्कुलु मालिकी आहे। ॾिसो न, छड़ो मां त स्पोर्ट्स मिनिस्टर हाणे थियो आहियां, मतिलबु 1 साल तव्हां चओ, उनको पहिरियों बि त पीपल्स पार्टी या पंहिंजा सभु स्पोर्ट्स मिनिस्टर्स रहिया आहिनि, सभिनि एफर्ट्स कया आहिनि, ईअं न आहे नथा करनि। हाणे बि जेकी बि शइ असां स्पोर्ट्स जी असेंबली में खणी वेंदा आहियूं त बिल्कुलु लबैक बि चवंदा आहिनि ऐं हुन ते हुननि सभिनि जी मर्ज़ी सां असां को का बि शइ अॻियां वधायूं था त उन्हनि जी मर्ज़ी सां, उन्हनि जे साथ सां, उन्हनि जी सपोर्ट सां। त असां पीपल्स पार्टी हमेशह कंदी आई आहे स्पोर्ट्स लाइ, बल्कि हर डिपार्टमेंट में तव्हां चेंज ॾिसंदो। इंशाअल्लाह ईअं स्पोर्ट्स में बि असां पंहिंजे सिंधी रांदीगरनि सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। उन्हनि असांखे सुठे तरीक़े सां सम्झायो त असां आनियूं था त पर जॾहिं हू क्रिकेट चाहिनि था कराची में अचे त असांजो को हुन सां रंजिश न आहे, असां इहो चाहियूं पिया। बाक़ी हिकु रंजिश असांजी ज़रूरु आहे त पंहिंजे सिंध में जेको आहे थोरो क्रिकेट खे ट्रेनिंग्स खे कैंप्स खे थोरो अञा वधीक इफेक्टिव तरीक़े सां हलाईंदा त जीअं असांजो प्लेयर बि त को अची सघे न टीम में। बाक़ी मैचिस त कराची में थींदा त उहे साॻे प्लेयर्स केरु खेॾंदा, ओॾो जा छो, हितां जा छो न, त हितां जा मतिलबु कराची जा बि खेॾनि पर पंहिंजे पूरे सिंध मां प्लेयर्स खेॾनि। सिंध गेम्स असांजी पहिरीं प्रायोरिटी आहे, असां सभिनि खां पहिरियों सिंध गेम्स कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कई आहे, अगरि तव्हां इंफ्रास्ट्रक्चर छड़ो ॻाल्हायो था, क्रिकेट जो त बिल्कुलु वीक आहे। उहो छो आहे, छो त उहो असांजे डोमेन में न आहे। बाक़ी ॿिया जेके बि तव्हां ॾिसो, तव्हां वेही करे जीअं तव्हां प्रोग्राम रखियो, हिकु ॿियो प्रोग्राम कयो जंहिंमें वेही करे तव्हांखे ॿुधायूं त लास्ट ईयर जे बजाए हिन साल वरी असांजी केतिरी परफॉर्मेंस ऐं केतिरो सुठो इंफ्रास्ट्रक्चर जो कमु हलियो आहे ऐं पंहिंजे टाइम फ्रेम में पूरो थियो आहे। ऐं जेके प्रोजेक्ट्स असांजा 18 में ख़तम बि थियनि था, त इंफ्रास्ट्रक्चर जी तव्हां ॻाल्हि चओ था, इंशाअल्लाह तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर डिटेल ॾींदासीं त तव्हां पाण फ़ैसिलो कंदा। त इंशाअल्लाह दिलि न हारियो असांजे नौजवान जेके क्रिकेटर्स आहिनि, जेको चाहिनि था टीम में अचनि, पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करणु, उहो इहो सम्झी वञो त असां हिकिड़ो क़दम खयोंसीं अगरि क्रिकेट लाइ, क्रिकेट बोर्ड पंहिंजो ठाहिण लाइ, त अॼु क्रिकेट तव्हांजी मोटी आई। त इंशाअल्लाह ईअं ई असां प्रेशर बिल्ड कंदा रहंदासीं त पंहिंजा प्लेयर्स बि जेके आहिनि टीम में इंशाअल्लाह ॾिसो था एहतिजाज ज़रूरु कंदासीं। पर हाली पंहिंजा महिमान आयल आहिनि, तव्हां ॾिठो त पहिरियों हाणे ॾिसो था श्रीलंकन टीम आयल आहे, इहे थी वञनि, एहतिजाज पंहिंजो हुयो ज़रूरु, पर उहो हाणे इन सूरत में थींदो जॾहिं कराची में क्रिकेट न मोटियां। पर हाणे पंहिंजो एहतिजाज इहो हूंदो त असांजी जेके प्लेयर्स आहिनि, जंहिंखे क्रिकेट जेकी इंटीरियर पाण में उते कैंप्स ऐं सही PCB कमु नथी करे, ग्राउंड्स खे मेंटेन नथी करे, इंफ्रास्ट्रक्चर उनजो सही न आहे, उन्हनि ते पंहिंजो पोइ एहतिजाज थी सघे त उहो पाण कंदा ज़रूरु। मेरे ख्याल में थिंकिंग तो कतई ऐसी नहीं है जी। जावेद मियाँदाद यहीं के रहने वाले हैं। जो अच्छे प्लेयर्स होते हैं टीम तो वही सिलेक्ट होती है जी। जो अपने कारकर्दगी अच्छी दिखाएगा जो भी प्लेयर, तो वो तो उसी तरह से ही उसको सिलेक्ट किया जाएगा जी। इसमें खुदा न खास्ता ऐसी सोच तो कतई नहीं है कि सिर्फ पंजाब के ही लड़कों को सिलेक्ट करना और बाकी प्रोविंसेस को नहीं करना, ऐसी सोच कतई भी नहीं है इस तरह से। ये तो फिर वही लोग बताएं ना कि जिनके साथ अगर किसी के साथ कोई ज़्यादती हुई है तो वो अपना केस सामने लाए कि देखें जी मैं मेरिट पे था और मेरे साथ इस तरह नहीं हुआ, तब पता चलेगा ना कि किसके बिहाफ के ऊपर ज़्यादती की गई है जी।
ऐसे किया जाए, कहा जाए कि भाई अगर आप इस चीज़ को इस नहज में ले लें कि चूँकि ये सिंध के लोग हैं तो इनको नहीं लेना, तो ऐसी बात करता नहीं है जी। नहीं, मेरा ख्याल में ऐसी बात नहीं है। जो अगर आपके लोगों की फिर पार्टिसिपेशन कम होगी जी, आई डोंट थिंक कि जो देखिए, मैं एक बात आपको क्लियर करना चाहता हूँ, अगर आप ये समझ रहे हैं कि इस वजह से नहीं ले रहे कि ये सिंध के लोग हैं नहीं लेना, तो ऐसी बात तो कतन भी नहीं है। इस बात में तो मैं पूरा और कैटेगोरिक स्टेटमेंट दे रहा हूँ आपको कि अगर आप ये समझ रहे हैं कि चूँकि ये लोग सिंध के हैं या बलूचिस्तान के या KPA के हैं और इनको हमने नहीं लेना, तो ये बात तो सवाल ही पैदा नहीं होता। दिस इज़ एब्सोल्युटली इम्पॉसिबल। अभी आप ये केस वहाँ पर उठाएंगे? अगर आपके लोग प्लीड करवाना चाहें तो मैं ज़रूर उठाऊंगा इस बात। मेरिट ते जेकॾहिं ॾिसो, हाणे पाकिस्तान जी जेकी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेकॾहिं वई आहे ख़ैबर पख्तूनख्वा, वाना, वज़ीरिस्तान, ऐं उते वञी करे उन्हनि इहा क्रिकेट ॾिठी आहे, शुरू कई आहे, त तव्हां हाणे जेकी टीम जेके आहिनि 7 मैचूं कंटिन्यूसली खटियूं आहिनि, ऐं उहा ई मां ईअं चवां थो जेकॾहिं मेरिट ते जेकॾहिं खणनि प्लेयर, त पाकिस्तान में टैलेंट जी कमी न आहे, ख़ासि करे सिंध में तमामु घणो टैलेंट आहे। ऐं तव्हां पाण ॾिसो, पर बदकिस्मती सां असां वटि सिंध जो कोई बि प्लेयर जेको आहे उहो नेशनल टीम में अञा ताईं न खेॾियो आहे, ऐं उन में खेॾणो खपे। ऐं जीअं माना फैसिलिटीज़ मुख़्तलिफ़ सूबनि में आहिनि रांदि जूं खेॾण जूं, अहिड़ी तरह अंदरून सिंध में बि जेकॾहिं इहे स्टेडियम वग़ैरह थियनि ऐं जहिड़े तरीक़े सां इहो कमु हले थो, त उहो थिए त बिल्कुलु सिंध जा प्लेयर मेरिट बि थिए त बिल्कुलु ज़रूरु नेशनल टीम में शामिलु थींदा ऐं पूरी दुनिया में पंहिंजो नालो मल्हाईंदा। मुंहिंजे ख़्याल में जेकी हिन वक़्तु आहे जेको सिचुएशन जेकी सिंध गवर्नमेंट आहे स्पोर्ट्स जे हवाले सां, तव्हां पाण ॾिसो तमामु घणी एक्टिव आहे, ऐं इहा तव्हां निशानदेही कई आहे, इहा निशानदेही पंहिंजी जाइ ते आहे, वाक़ई जाइज़ बि आहे, ऐं उहा उन्हनि जी मालिकी थियणु खपे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त मां इहा ॻाल्हि कयां थो, जेकॾहिं रांदि जे अंदरि बिल्कुलु मेरिट थिए त पोइ मालिकी जी ज़रूरत ई न पवंदी, पाण ई जेके आहिनि उहे प्लेयर जेके आहिनि उहे ईंदा, मथे बि वेंदा, ऐं बिल्कुलु इहो मुंहिंजे तालके जे भरिसां ई माना ईअं सम्झो तंगवानी में खोसो जेको आहे प्लेयर, उनजो बाक़ाइदे वसीम अख्तर बि चयो, ऐं मां उनजी बॉलिंग ॾिठी त न आहे, पर तारीफ़ तमामु घणी ॿुधी आहे। ऐं उहो हाणे जेकॾहिं इन में अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं यको या ज़्यादती थींदी ऐं मेरिट न थींदी, त पोइ हाणे तव्हांखे पाण ख़बर आहे त पोइ पाकिस्तान तॾहिं हॉकी में ॾिसो ऐं ॿियनि में स्पोर्ट्स में, ऐं तव्हां पाण ॾिसो त पोएं दफ़े नंढड़नि ॿारनि जी हिकिड़ी जेकी आहे टीम जेकी हुई हिते असांजो महर साहब वठी वियो, ऐं उन्हनि मां पाण TV ते ॾिसां पियो, ऐं उन्हनि पूरी दुनिया में अलाए केतिरा सब मेडल उहे खटिया, कराची जा ॿार आहे उहो। तव्हां हिकिड़ी गेम, हिकिड़ी नई गेम आहे, हा, स्ट्रीट चाइल्ड्स जेकी गेम आहे, उन में उन्हनि जेको आहे पूरी दुनिया में एतिरा कप खटिया जो पूरी दुनिया में कम्पीट करे खटिया। हिते वॾो टैलेंट आहे, उनखे बिल्कुलु जेकॾहिं उनखे उभारियो वञे। ऐं मां त इहा असेंबली में बि हिकु दफ़े तक़रीर कई, 18वीं अमेंडमेंट खां पोइ जीअं माना इहे मामलात जेके आहिनि डिवॉल्व थिया आहिनि, जेके स्पोर्ट्स जा मामला बि डिवॉल्व थी करे जेकॾहिं पाण हितां जेको असां वधीक उन खे टेकअप कयूं, सॼो क्रिकेट बोर्ड ते डिपेंड न कयूं, ऐं पाण उन ते वधीक ख़र्च बि कयूं, ऐं पाण हिते स्पोर्ट्स खे प्रोमोट कयूं, त अञा वधीक असां सुठा रिज़ल्ट ॾेई सघंदासीं। इहो प्रॉब्लम आहे, इहो प्रॉब्लम रहियो आहे, असीं उनखे कोशिशि कयूं पिया। CM साहब नजीब सेठी साहब मिलियो आहे, असीं कोशिशि कंदासीं त सिंध में जेको टैलेंट आहे उहो ॿाहिरि अचणु खपे। सो इंशाल्लाह ताला तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं को सिंधी रांदीगर महिनत कनि त पाकिस्तान टीम में उनखे बिल्कुलु जॻह मिलंदी। मां तव्हां सां बिल्कुलु 100% मुतफ़िक़ आहियां। असांजे खिलाड़ियुनि सां ॾाढी ज़्यादती पई थिए, ऐं को ज़मानो हूंदो जेके असांजा इंटरनेशनल प्लेयर हूंदा मेजॉरिटी सिंध मां हूंदा, कराची, हैदराबाद मां। सो पुराणा जी लिस्ट कढो नालनि जी, इंटरनेशनल असांजा प्लेयर हुया, ऐं हाणे इलाही घटि। मां न सम्झां को अहिड़ो हूंदो सिंध जो को, इवन कराची जो को प्लेयर जेको वञी इंटरनेशनल टीम में वञे, इहा वॾी ज़्यादती बि थिए असां सां। ऐं मां कोशिशि बि कई पोएं दौर में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो दौर हो, ज़रदारी साहब जेको आहे हिन ॻाल्हि ते एग्री कयो हिकु दफ़ो त PCB जो जेको चेयरमैन आहे उहो सिंध खां बि कॾहिं कॾहिं हुजणु खपे, ईअं न आहे त छड़ो पंजाब जो ई हुजे। ऐं ज़रदारी साहब फुल सपोर्ट कयो, मां मुंहिंजी जेका मां कंटेंशन ॾिनी हुनखे फुली सपोर्ट कयईं, जीअं मां हिन सां ॻाल्हाईंदुमि स्पोर्ट्स बोर्ड वारनि सां, ऐं हितां असांखे सिंध मां ॿ टे नाला बि प्रपोज़ कया सिंध जा जेके स्पोर्ट्स में मेंटली, फिज़िकली, फाइनेंशियली इन्वॉल्व हुया। असां चाहियोसीं त केर बि हुजे, एज़ लॉन्ग एज़ उहो प्रोजेक्ट करे थो स्पोर्ट्स खे,
त हुन मौक़ो ॾिनो वञे हुनखे। पर गवर्नमेंट चेंज थी वई, सभु शयूं माहौल रहिजी विया, पर इहे सभु शयूं थियणु खपनि। स्पोर्ट्स जो सियासत सां वास्तो ई कोन्हे। स्पोर्ट्स इज़ अ स्पोर्ट्स, इट विल कीप ऑन गोइंग नो मैटर कहिड़ी बि गवर्नमेंट अचे। क्रिकेट जूं गेम्स बि हलंदियूं, हॉकी हलंदी, फुटबॉल हलंदो, ॿिया जेके बि गेम्स आहिनि पिया हलंदा, कंहिंजी बि गवर्नमेंट हुजे। सो इहा रिवायत विझणु खपे। सिंध जा रांदीगर हिन वक़्तु एतिरो मायूस आहिनि, बैटियूं साड़नि था, बॉल साड़नि था, किटियूं पंहिंजूं साड़े छॾनि था त असांखे PCB कोन खणंदी। जो मायूस थी वेठल जेके रांदीगर आहिनि उन्हनि लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम? माण्हुनि खे चवंदुमि त मायूस तव्हां न थियो, प्रोजेक्ट कयो, तव्हां गेम्स कयो, इंटरेक्शन कयो, हर डिस्ट्रिक्ट जूं इंटरेक्शन थींदी, अॻे बि थींदियूं। हर डिस्ट्रिक्ट में जॾहिं गेम्स मतिलबु थींदियूं रहंदियूं, इंटरेक्शन थींदी, उहा शइ प्रोजेक्ट थींदी। इन में मीडिया जो बि हिकिड़ो रोल आहे। मीडिया उनखे प्रोजेक्ट करे। इलाही टाइम ते जाते जाते गेम्स थियनि थियूं उते असांजे मीडिया जा घटि दोस्त वञनि था। सो उनखे खपे त उनखे प्रोजेक्ट कनि, उनखे इंटरनेशनली हेल्प कनि। पीपल्स पार्टी हमेशह स्पोर्ट्स के सपोर्ट कयो आहे मुख़्तलिफ़ इवेंट में। हाणे जॾहिं को सरदार मोहम्मद बख्श महर साहब मिनिस्टर थिया आहिनि, तव्हां पाण ॾिठो हूंदो त केतिरी एक्टिविटी वधी आहे। ऐं ख़ासि तौर ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि इन में ॾाढा वो आहिनि त बाबा हिन खे वधीक फोकस कयो, फैसिलिटीज़ ॾियो। ऐं साईं मुराद अली शाह साहब पाण बि त काफ़ी इवेंट थिया आहिनि, इंटरनेशनल इवेंट बि हिते थिया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जीअं मुल्की हालात ॿुधाइनि पिया त हिते सही न आहिनि। इंटरनेशनल फुटबॉल जा खिलाड़ी हिते आया, उहो इवेंट थियो। ईअं ई हमेशह मुख़्तलिफ़ गेम्स थींदियूं जंहिंमें इलाही माण्हू ईंदा आहिनि। हाणे असां वॾा कोशिशि कयूं पिया त जेको श्रीलंका जी टीम आई आहे इहा हिकिड़ो मैच हिते बि खेॾे, पर उहे जे फ़िलहालु हुन जो फिक्स थियल आहिनि जाते जाते। पर PSL जेको आहे उहो असां हिते कराईंदासीं इंशाल्लाह। बिल्कुलु इहा ॻाल्हि नाहे। ईअं सिंध असेंबली बि फुल सपोर्ट कंदी आहे ऐं उते बि साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहब बि इन ॻाल्हि खे तमामु घणो सपोर्ट कंदा आहिनि। ऐं वधीक त असां वटि जे छड़ो सखर ई ॾिसो तव्हां त सखर में हिन वक़्तु तमामु वॾो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठहे थो पियो दुनिया जो। ऐं जेको पाकिस्तान जी हर उते फैसिलिटी असां ॾियूं पिया ऐं मुख़्तलिफ़ उते तव्हां अची ॾिसो, उन में थोरो टाइम आहे अञा, पर हर लिहाज़ सां उनखे कयो आहे त हर जेके बि गेम्स आहिनि सभिनि खे कैटर करे कोचिंग बि थींदी। उते ॿियूं बि घणी फैसिलिटीज़ आहिनि उते। PCB वाकई उनजो जेको रवैयो आहे असां सां उहो मुनासिबु न आहे, पर बेटियूं साण पेडियूं साण बि मुनासिबु न आहे। ॿियूं शयूं आहिनि, असां कोशिशि कयूं पिया। हुननि खे इहो बि असां चयो आहे त जे तव्हां PCB वारा असां सां सही न हलंदव त असां पंहिंजो सिंध में ठाहींदासीं बोर्ड जेको आहे। इहो उन्हनि खे चयो आहे। तॾहिं ॾिठो त सेठी साहब हाणे आयो, CM साहब सां मिली वियो आहे ऐं असांजा जेके खिलाड़ी आहिनि नौजवान मायूस न थियनि, इंशाल्लाह हुननि जे लाइ वधीक मौक़ा ईंदा। वाकई हकीकत यही है कि गवर्नमेंट की सपोर्ट होगी तो क्रिकेटर्स मौजूद हैं जो काम करना चाहते हैं। मैं खुद इस लेवल पे काम कर रहा हूँ तो मैं खुद हेल्प आउट कर सकता हूँ तमाम क्रिकेटर्स को, उनको असिस्ट कर सकता हूँ यकीनन। लेकिन एट दी एंड मेरा ख्याल है कि गवर्नमेंट को इस चीज़ के ऊपर बहुत सोचना पड़ेगा, क्योंकि इंटीरियर में वाकई हमारे दूसरे जो शहर हैं सिंध के, उसमें वाकई फुकदान है, क्रिकेट ग्राउंड्स नहीं है, कोई ऐसी एक्टिविटीज़ नहीं है स्पोर्ट्स की, नॉट ओनली क्रिकेट बट दूसरे स्पोर्ट्स भी वहाँ पे मौजूद नहीं है, इंफ्रास्ट्रक्चर मौजूद नहीं है। उसके लिए थोड़ा सा इस तरफ सिंध गवर्नमेंट को इन्वेस्ट करना चाहिए, क्योंकि हमारे जो बच्चे हैं, हमारी जो जनरेशन है नई आने वाली, उनकी जो एनर्जीज़ हैं वो सही जगह पे सही माहौल में यूटिलाइज़ की जाए, ताकि आगे सिंध का नाम हो और इवेंचुअली पाकिस्तान के लिए वो इज़्ज़त कमाएं बड़े इंटरनेशनल इवेंट्स के अंदर। सही सर, मैं आपके लिए इतला के लिए अर्ज़ करता चलूँ कि शाहिद खान आफरीदी के लिए मीर हैदर अली तारपुर जो हमारे हैदराबाद के हैं, गवर्निंग बॉडी के मेंबर भी रहे हैं, उन्होंने भी ऐलान किया था कि मैं ग्राउंड देने के लिए, इंडोर का क्रिकेट का ग्राउंड देने के लिए भी तैयार हूँ। तो सिंध TV आपकी मदद करेगा अगर आप कहीं पे भी अकेडमी लगाएं? बिल्कुल जी, मैं तो हाजिर हूँ। बिल्कुल, अगर गवर्नमेंट इस तरह की अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करती है क्रिकेटर्स के लिए, यंगस्टर्स के लिए, तो यकीनन हम जैसे लोग जो इस फील्ड में हैं वो उनको मदद करेंगे, उनकी मदद करेंगे, ताकि जैसे मैंने कहा कि आने वाले वक्तों में ये लोग, ये बच्चे जो खेलना चाहते हैं स्पोर्ट्स, वो अपना नाम रोशन कर सकें और साथ साथ मुल्क का नाम भी रोशन कर सकें। सिंपल सी बात है भाई, और समझदारी की बात ये है कि क्रिकेट इन तमाम चीज़ों से बालातर है। ना ये कौमियत का गेम है, ना ये ज़बान का गेम है, ये टैलेंट पे खेला जाता है। अच्छे टैलेंटेड प्लेयर आएंगे, अपॉर्चुनिटीज़ मिलेगी। गवर्नमेंट को बहुत काम करना है, क्योंकि हम तो इस फील्ड में हमें पता है कि कितना टैलेंट किस इलाके में मौजूद है, किस लेवल पे टैलेंट खेल रहा है। ऐसी बात नहीं है कि सिंध में टैलेंट नहीं है, बट ये है कि उनको अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड करनी चाहिए, उनको ऐसा इंफ्रास्ट्रक्चर देना चाहिए ताकि वो अपनी एनर्जी यूटिलाइज तो कर सकें।
अभी जो बच्चा है इंटीरियर का वो कम्पीट अभी इस लेवल पे नहीं कर सकता जो दूसरे मुल्क के इस वक्त हिस्सों के जो लोग कायज़म ट्रॉफी में कम्पीट कर रहे हैं, बट एक दिन ज़रूर आएगा, मुझे बड़ी उम्मीद है। और मैं बिल्कुल बड़े वसूख से कह सकता हूँ गवर्नमेंट की सपोर्ट होगी, पीसीबी की सपोर्ट होगी इस चीज़ के अंदर, तो इंशाल्लाह एक दिन आएगा जब सिंधी स्पीकिंग बच्चे भी यकीनन जो टैलेंटेड होंगे, नॉट ओनली कि सिंधी स्पीकिंग बट टैलेंटेड होंगे। टैलेंट मांगता है क्रिकेट, बिकॉज के क्रिकेट में परफॉर्मेंस देनी पड़ती है और परफॉर्मेंस से ही इंसान पहचाना जाता है और उसकी कौम भी पहचानी जाती है, उसका मुल्क भी पहचाना जाता है, तो टैलेंट बहुत ज़रूरी है। डिपेंड करता है, देखें एक प्लेयर होता है वो देखने में अच्छा लगता है, जब वो मैच में जाता है तो परफॉर्म नहीं कर पाता, तो ऐसी चीज़ें होती हैं। ऐसा नहीं मलिंगा देखने से ज़रूर एक्शन में मलिंगा लग रहा होगा, बट मेरा नहीं ख्याल कि वसीम अकरम जैसे इंसान का ये कमेंट होगा उसके बारे में कि वो मलिंगा है। मलिंगा हो सकता उसने ज़रूर बोला होगा, तो ये एट दी एंड प्लेयर के ऊपर डिपेंड करता है, उसकी मेहनत के ऊपर डिपेंड करता है। अगर वो मेहनत करता रहेगा तो यकीनन व्हाई नॉट, वो एक दिन मलिंगा नहीं वसीम अकरम भी बन सकता है। जो बच्चे जो हैं वो काफ़ी मतलब कैसा से महरूमी का शिकार हैं, बल्लों को जला रहे हैं, गेंदों को, क्रिकेट को मतलब कह रहे हैं दफ़ा करो कि हमारा खेल नहीं, हम कभी नहीं आ सकते। उन मायूस बैठे हुए लड़कों के हवाले से आप क्या कहेंगे? नहीं, मायूसी तो हराम है। देखें हम एज अ मुसलमान भी और एज अ इंसान भी मायूसी कभी इंसान को नहीं करनी चाहिए। अगर आप मेहनत करें और आपको अपने आप पे यकीन है तो अल्लाह का तो वादा है, अल्लाह तो रिवॉर्ड देगा। वो चाहे आप क्रिकेट में हो, हॉकी में हो, फुटबॉल में हो, किसी भी गेम में या दुनिया के या किसी भी दीगर शोबे में आप काम कर रहे हैं, आपको पसंद है और मेहनत कर रहे हैं तो उसका रिवॉर्ड मिलता है। तो नाउमीदी हराम है, नाउमीदी नहीं होनी चाहिए। घुर्ज जिथे सिंधी रांदीगरनि जे हक़नि बाबति पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे ध्यानु ॾियारण जी आहे, उते ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त पंहिंजे रीजन्स जा उहिदेदार पिणु हिन मामले ते सिंध जे क्रिकेटरनि ॾाढो बराबरि जा ज़िम्मेवार आहिनि, जिन खे बि घुर्जे त हू पंहिंजे सियासी मुफ़ादनि खां मथां थी रांदीगरनि जे कैरियर ते राता हणणु बंदि कनि ऐं सिंध जे क्रिकेटरनि खे अॻिते आणण लाइ हड़ेई सहूलतूं बि फ़राहम कनि ऐं सिंध जे क्रिकेटरनि जो जाइज़ केस बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आॾो पेश कनि।